अस्सलाम वालेकुम, ज़ैद हेयर एंड आई वेलकम ऑल ऑफ़ यू। अच्छा, जीअं त अॼु पंहिंजो टॉपिक आहे डाइजेस्टिव सिस्टम। हाँ, डाइजेस्टिव सिस्टम छा आहे? हाज़मे जो सिरिश्तो। ठीकु आहे, तव्हां इहो 9th ऐं 10th में पढ़ी आया हूंदो या फस्ट इंटर में। त असांजो जेको हाज़मे जो सिस्टम आहे, सिरिश्तो आहे, उनखे अॼु पाण पढ़ंदासीं। उन में कहिड़ी कहिड़ी शयूं अचनि थियूं, कीअं असां जेको खाधो खाऊं था त उहो कीअं डाइजेस्ट थिए थो, कहिड़ा करण जे विच में प्रोसेस अचनि था, जेके वन पेपर जे पॉइंट ऑफ व्यू सां इम्पोर्टेंट आहिनि। ठीकु आहे, त हाणे पाण डाइजेस्टिव सिस्टम खे थोरो डीपली बि कंदासीं, त जीअं तव्हांखे थोरी अंडरस्टैंडिंग मिली वञे ऐं तव्हांखे ख़बर पए त भाउ तव्हांजो जेको खाधो आहे, जेको तव्हां मील इंटेक कयो था, उहो कीअं थो जेको आहे सो डाइजेस्ट थिए। हाँ, डाइजेशन खे जेकॾहिं पाण डिफाइन कयूं त जेकी असांजे जॾहिं बि असां फूड खे, जॾहिं बि असां मील खे इंटेक कंदा आहियूं, ठीकु आहे, त उन्हनि जी जेकी ब्रेकिंग डाउन थींदी आहे, उनखे जेको टोड़बो आहे मुख़्तलिफ़ नंढनि नज़रनि में, ठीकु आहे, आसान सिंधी में मैकेनिकली या केमिकली, ठीकु आहे। उन में जेको आहे सो इंज़ैमेटिक्स एक्शन थींदो आहे स्टमक में, इंटेस्टाइन में, ठीकु आहे। उहो पोइ वञी करे जेको आहे सो उन मां एब्ज़ॉर्ब कंदी आहे ब्लड जेको आहे सो न्यूट्रेंट। इहो सॼो सिस्टम अॼु पाण पढ़ंदासीं त असां जेको खाधो खाऊं था उन मां कहिड़ी कहिड़ी शयूं असांजी बॉडी वठे थी ऐं कहिड़ी कहिड़ी शयूं जेको आहे सो उहो एनस जे थ्रू असांजी नेचुरल काल में अचे थी, उहो जिस्म मां निकिरी था वञनि, ठीकु आहे, वेस्ट थी था वञनि। त हाणे ह्यूमन डाइजेस्टिव ट्रैक्ट खे जेकॾहिं पाण ॾिसूं था, जॾहिं बि असां जेको आहे सो खाधो खाऊं था, मील इंटेक कयूं था, त उहो हमेशह इंसान जो एलिमेंट्री हिकिड़ो कैनाल आहे, ठीकु आहे, जंहिंखे डाइजेस्टिव ट्रैक बि चइबो आहे। हिनखे डाइजेस्टिव ट्रैक बि चइबो आहे। ट्रैक मतिलबु त कहिड़े तरीक़े सां जेको आहे सो डाइजेशन थिए थी हिन जी मील जी। तव्हां हिनखे आसान लफ़्ज़नि में रस्तो बि सम्झी सघो था, ठीकु आहे। त इहो कीअं एब्डोमिनल ऑर्गन्स, जंहिंमें असांजो लिवर अचे थो, पेनक्रियास अचे थो, ठीकु आहे, एलिमेंट्री कैनाल में जेको आहे सो लॉन्ग ट्यूब अचे थो, ईज़ोफेगस अचे थो, स्टमक अचे थो, इंटेस्टाइन अचे थी, इंटेस्टाइन जे अंदरि स्मॉल इंटेस्टाइन आहे, लार्ज इंटेस्टाइन आहे, डेडनियम आहे, जेजुलम आहे, ठीकु आहे, चाइन आहे। इहे कीअं था जेको आहे सो वर्कआउट कनि, इहो सॼो जेको आहे सो इनखे पाण चवंदा आहियूं डाइजेस्टिव ट्रैक्ट, ठीकु आहे, या एलिमेंट्री कैनाल। त असां जेको आहे सो जॾहिं बि इंटेक कयूं था खाधे खे, मील खे, त उहो कहिड़े कहिड़े रस्ते सां थींदो वञी करे एनस जे थ्रू वेस्ट थी थो वञे, ठीकु आहे। त असां जॾहिं बि खाधो खाईंदा आहियूं त उन नंबर 1 जेकी शइ ईंदी आहे उहो ईंदी आहे ओरल कैविटी, ठीकु आहे। हाणे ओरल कैविटी आहे छा? हा, ॾिसो, जॾहिं बि असां पंहिंजे वात में, मुंहं में जेको आहे सो फूड खे, स्टमक खे पहुचण खां अॻु में जॾहिं बि वात में विझूं था, ठीकु आहे न, त उते पाण ॾिसंदा आहियूं त पंहिंजी जेको आहे सो जेके बि ऑर्गन्स हूंदा आहिनि, जीअं पाण लाइट सपोज ॾिसी सघूं था, जीअं स्मेल करे सघूं था, या टेस्ट करे सघूं था, या इवन जेको आहे सो टेस्टी मील जेको आहे सो उनखे पाण महसूसु करे सघूं था या टेस्ट करे सघूं था। त इहे जेके 3 पेयर्स हूंदा आहिनि, इहे सिलेवरी ग्लैंड में ईंदा आहिनि, ठीकु आहे, जेके प्रोड्यूस कंदा आहिनि सलाइवा। त असांजे ओरल कैविटी जो कमु इहो आहे त हीउ प्रोड्यूस कंदो आहे सलाइवा खे, ठीकु आहे, नंबर 1 शइ। हाणे सलाइवा छा आहे त बाबा, जॾहिं बि तव्हां जॾहिं पंहिंजे मुंहं में का बि शइ विझो था, केमिकल हुजे या मैकेनिकल हुजे, ठीकु आहे, त उहा जेकी जॾहिं उहा शइ वञे थी अंदरि, त उते सलाइवा प्रोड्यूस थिए थो, सिलेवरी ग्लैंड जेको आहे सो उहे प्रोड्यूस कनि था, ठीकु आहे। हाणे हीअ सिलेवरी ग्लैंड सलाइवा छो था प्रोड्यूस कनि, त तव्हां जॾहिं बि च्यूइंग कयो था या टीयर एंड वियर कयो था ॾंदनि जे थ्रू फूड खे, ठीकु आहे न, त उनजे अंदरि हिकिड़ी मैकेनिकल डाइजेशन थिए थी, जंहिंखे पाण चऊं था मेस्टिकेशन, ठीकु आहे, मेस्टिकेशन। हा, तव्हां हिनखे ईअं सम्झो, जॾहिं बि असां का शइ मुंहं में विझूं था, ठीकु आहे, त ओरल कैविटी में फस्ट छा थो थिए त सिलेवरी ग्लैंड जेको आहे सो सलाइवा प्रोड्यूस कनि था, त जीअं हुन में थोरो जेको आहे सो मॉइस्चराइज़र अचे, ठीकु आहे, त जीअं खाधो बिल्कुलु मतिलबु सुकल न हुजे, हुन में थोरी आलाइण अचे, थोरो आलो थिए, ठीकु आहे, थोरो जेको आहे सो उहो वाटरी थिए, ठीकु आहे। उन खां पोइ जेको आहे सो ॾंद जॾहिं उनखे च्यूइंग कनि था, टीयर कनि था, चॉप कनि था,
या उनखे जीअं पाण खाधो खाईंदा आहियूं, ठीकु आहे, त इहो जेको खाधो खाइण जो अमल आहे इनखे पाण मैकेनिकल डाइजेशन चऊं था, जंहिंखे पाण मेस्टिकेशन चऊं था, ठीकु आहे। हाणे मेस्टिकेशन उहो चए त छा थींदो आहे, त तव्हां हुनखे चओ त जीअं टीथ जेको आहे सो टीयर चॉप कनि था या च्यूं कनि था खाधे खे, इनखे पाण मेस्टिकेशन कयूं था, या मैकेनिकल डाइजेशन जेको उनखे पाण मेस्टिकेशन चऊं था, ठीकु आहे। हाणे म्यूकस जेको आहे सो उहो प्रेज़ेंट हूंदो आहे स्लाइवा में, ठीकु आहे। हाणे म्यूकस स्लाइवा में जीअं मां तव्हांखे ॿुधाईं इहो छा कंदो आहे त ईज़ी सॉलोइंग लाइ तव्हांखे जल्दी जेको आहे सो उनखे जॾहिं पाण खाधो खाईंदा आहियूं उनखे जेको आहे सो सॉलो करण लाइ उहो उनजे अंदरि मॉइस्चराइज़र पैदा कंदो आहे, उनजे अंदरि आलियाण पैदा कंदो आहे, ठीकु आहे। हाणे इनजे लाइ ई स्लाइवा प्रोड्यूस कंदा आहिनि सलेवरी ग्लैंड्स, सही आहे। हाणे जेको डाइजेस्टिव इंज़ाइम हूंदो आहे हिन में इहो ईंदो आहे अक्सर त बाबा डाइजेस्टिव इंज़ाइम कहिड़ो आहे, डाइजेस्टिव इंज़ाइम आहे एमालाइज़। हीअ अक्सर जेको आहे सो पेपर में पुछियो वेंदो आहे, ठीकु आहे। हाणे ओरल कैविटी तव्हांखे सम्झ अचे थो, हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे मां रिपीट कंदो, थी सघे थो न थोरो पाण कॉम्प्लिकेटेड कयूं त मां लॻे थो त जॾहिं पाण का शइ मील खे इंटेक कंदा आहियूं त उनजे अंदरि असांजे आवाज़ जे अंदरि स्लेवरी ग्लैंड्स हूंदा आहिनि जेके छा कंदा आहिनि स्लाइवा प्रोड्यूस कंदो, त जीअं जेको खाधो आहे उहो रुखो न हुजे, रुखो हूंदो त पाण अंदरि गीत न ॾेई सघंदा, पाण उनखे सॉलो न करे सघंदा, ठीकु आहे। उनखे सॉलोइंग करण लाइ छा थो करे उन में स्लाइवा जेको आहे सो मॉइस्चराइज़र पैदा करे थो, मतिलबु आलो करे थो थोरो जेको आहे सो, ठीकु आहे, त जीअं पाण ईज़ीली हुनखे उगड़ी वञूं, ठीकु आहे। हाणे जेको आहे सो स्लाइवा में जो फंक्शन तव्हां सम्झि अची वियो, उन खां अलावा मेस्टिकेशन छा आहे, जेको पाण वात में खाधो जेको आहे सो चॿायूं था हिनखे मेस्टिकेशन चयो वेंदो आहे, इहा मैकेनिकल डाइजेशन हूंदी आहे। उन खां अलावा डाइजेस्टिव एंजाइम कहिड़ो हूंदो आहे, एमालाइज़ हूंदो आहे जेको स्लाइवा जे अंदरि हूंदो आहे, ठीकु आहे। इहो छा कंदो आहे त बाबा जेके बि खाधे जे अंदरि कार्बोहाइड्रेट्स हूंदा आहिनि उनखे ब्रेक डाउन कंदो आहे, ठीकु आहे। फूड जे अंदरि जेके बि कार्बोहाइड्रेट्स हूंदा आहिनि उनखे इहो एमालाइज़ जेको एंजाइम आहे उहो ब्रेक डाउन कंदो आहे, ठीकु आहे। हाणे लेट सपोज़ हिकु दफ़ो ब्रेक डाउन थी वियो, सॉफ्ट थी वेंदो आहे खाधो, जॾहिं पाण ॾिसो चॿाईंदा हुयो तव्हां उनखे, ठीकु आहे, त उहो सॉफ्ट थी वेंदो आहे, एतिरो ईज़ी थी वेंदो आहे, तव्हां उनखे आराम सां उगड़ी छॾींदा आहियो या सॉलो करे छॾींदा आहियो, ठीकु आहे। टंग छा कंदी आहे, ज़बान जेकी आहे पाण जी उहा उनखे पुश कंदी आहे, ठीकु आहे न, काॾे कंदी आहे, हेठि कंदी आहे बोलस ॾे, ठीकु आहे। बोलस जेको आहे सो उहो असांजे माउथ में खां वञी करे फेरेंक्स में, ठीकु आहे। हाणे फेरेंक्स जेको आहे सो मां तव्हांखे अॻे ॿुधायमि त जेकी पंहिंजी नेज़ल कैविटी खां पोयां जेके शुरू थिए थी, जेकी पाण रेस्पिरेटरी सिस्टम पढ़ी आयासीं उन तरफ़ उनखे मोकिलींदो आहे, ठीकु आहे। हाणे उन जे अंदरि छा आहे त उते हिकु विंड पाइप हूंदो आहे जेकी हवा ॾींदो आहे लंग्स जे थ्रू, ऐं उतां ई वरी डिवीजन थींदी आहे, हिकिड़ी खाधे जी लाइन ॿी वेंदी आहे, ठीकु आहे। त हवा वारे में तव्हां त नथो वञी सघे खाधो, छो त पोइ जेकॾहिं हवा में वेंदो त उहो उनखे हार्ड करे छॾींदो, बैरियर क्रिएट करे छॾींदो, हुनजे करे साह जो जेको आहे सो उहो निज़ाम जेको आहे उहो डिस्टर्ब थींदो आहे, ठीकु आहे। त फेरेंक्स छा कंदो आहे, उनखे हेठि एपीग्लोटिस हूंदो आहे, ठीकु आहे। हाणे हीअ वन पेपर जे हिसाब सां एतिरो न आहे, इन करे मां तव्हांखे सिर्फ़ु थियोरेटिकल तव्हांखे ॿुधायां थो, ठीकु आहे। हाणे एपीग्लोटिस छा कंदो आहे त जेको पाण डायरेक्ट फूड खे जेको आहे सो विंड पाइप खां अलॻि कंदो आहे, ठीकु आहे, ऐं उनखे स्टमक जी तरफ़ मोकिले छॾींदो आहे, सही आहे। हाणे ओरल कैविटी में जेको आहे सो कहिड़ा सिस्टम अचनि था त भाउ पाण प्रोड्यूस करे थो स्लाइवा जेको उनखे आलो करे थो खाधे खे, आसान सिंधी में जेकी मैकेनिकल डाइजेशन थिए थी वात में, जेको पाण चॿाड़ियूं था खाधे उनखे मेस्टिकेशन चइजे थो। डाइजेस्टिव एंजाइम कहिड़ो आहे, स्लाइवा जे अंदरि एमालाइज़ आहे, इहो छा थो करे फूड मां ब्रेक डाउन करे थो छांजी कार्बोहाइड्रेट्स जी। वन पेपर जे हिसाब सां इहो इम्पोर्टेंट आहे, ठीकु आहे। उनखां पोइ जेको नंबर 2 ते ईंदो आहे, सेकेंड नंबर ते उहो अचे थो ईज़ोफेगस। हिन में ओ जेको आहे सो साइलेंट आहे, इन करे हिन मां कंफ्यूज़ न थींदियो, ठीकु आहे। हाणे ईज़ोफेगस छा थो करे त जेको बि असांजे बॉडी में जॾहिं बि फेरेंक्स मां सॉइलिंग करे पाण उनखे सिक्यूज़ करे ईज़ोफेगस में मोकिले थो, ठीकु आहे। हाणे ईज़ोफेगस छा आहे, इहो हिकु मस्कुलर ट्यूब हूंदो आहे, ठीकु आहे न, इहो बिल्कुलु हिकिड़ो ट्यूब वारी कार हूंदो आहे, हीअं जीअं ट्यूब तव्हां ॾिसंदा आहियो उएं हूंदो आहे, ठीकु आहे। इहो मस्कुलर ट्यूब हूंदी आहे, इन जी लेंथ केतिरी हूंदी आहे 25 सेंटीमीटर, हीअ लेंथ हुनजी कॾहिं कॾहिं उहो पुछंदो आहे 25 सेंटीमीटर, ठीकु आहे। अचे थी ॻाल्हि सम्झ में, या 10 इंच लॉन्ग, जेको बि अचे हुते तव्हां उहो टिक कजो,
सही आहे। हाँ, इहो छा थो करे त इतो ईज़ोफेगस उनखे वरी हेठि पास करे थो छा में, ट्रेकिया में, ठीकु आहे। ट्रेकिया जेको आहे सो छा आहे, वाइस पॉक्स आहे, जेको पाण पढ़ी आया हुआसीं रेस्पिरेटरी सिस्टम में, त इहो की पार्ट आहे रेस्पिरेटरी सिस्टम जो, ठीकु आहे। ऐं इहो ईज़ोफेगस छा कंदो आहे त इहो हेठि जेको आहे सो खाधे खे जेको आहे सो एडवांस कंदो आहे, या एलिमेंट्री केनाल जे थ्रू हेठि वेंदो आहे, ठीकु आहे। ऐं इहो ईज़ोफेगस किथे हूंदो आहे, इहो ट्रेकिया एंड हार्ट जे बिल्कुलु पोयां हूंदो आहे, सही आहे। उन खां पोइ अचे थो ईज़ोफेगस खां पोइ अचे थो स्टमक। हाँ, ही सिर्फ़ु वन पेपर जे पॉइंट ऑफ व्यू सां पाण पढ़ूं था। जेकॾहिं पाण थोरो डिटेल में पढ़ंदा त हीअ ॾाढो कॉम्प्लिकेटेड थींदो, तव्हांखे सम्झ में न ईंदो, ठीकु आहे। हाणे स्टमक छा आहे हूंदो, इहो ईज़ोफेगस जे बिल्कुलु हेठि हूंदो आहे। इहा मस्कुलर रिंग हूंदी आहे, रिंग जीअं पाण पढ़ी आयासीं, हीअं तव्हां ॾिठो हूंदो जेकॾहिं, हीअं रिंग हूंदी आहे, ठीकु आहे, मस्कुलर रिंग हूंदी आहे, चारो तरफ़ ईअं घुमियल हूंदी आहे। हाणे इहो ईज़ोफेगस जे लास्ट में स्टमक हूंदो आहे, इहा हिकु मस्कुलर रिंग हूंदी आहे, ठीकु आहे। इन में वेल हूंदो आहे जंहिंखे पाण स्पिंटर चवंदा आहियूं। ठीकु आहे, ही MCQs इम्पोर्टेंट अथव, यादि करे छॾियो, ठीकु आहे। त हिन में जेकी वेल हूंदी आहे हुनखे छा चइबो आहे। हाणे इहो छा कंदो आहे, स्पिंक्टर जेको आहे सो अलाउ कंदो आहे फूड खे त उहो वञी करे स्टमक जे अंदरि वञे, ठीकु आहे। जीअं उहो स्टमक जे अंदरि वेंदो आहे, उहो सिक्यूज़ कंदो आहे, मतिलबु त जीअं माना जीअं स्टमक जे अंदरि वियो न, त उहो ईज़ोफेगस सां जेको रस्तो चयो उनखे बिल्कुलु बंदि करे छॾींदो आहे, छट करे छॾींदो आहे, त जीअं वापसि फूड वापसि न वञे, या जेको फ्लूइड आहे हुनजे अंदरि जेको पाणी आहे, पाणियाठ आहे, ठीकु आहे, उहा वापसि न वञे, ठीकु आहे। स्टमक छा कंदो आहे, मसल जेके हूंदा आहिनि उहे उनखे फूड खे जेको आहे सो मिक्स कंदा आहिनि पाण में, ठीकु आहे। छा सां मिक्स कंदा आहिनि, एसिड सां, एंजाइम सां, ठीकु आहे। ऐं उनखे जेको आहे सो नंढा नंढा डाइजेस्टेबल पीसिस में जेको आहे सो कट कंदा आहिनि, ठीकु आहे। हाणे इन में जेको आहे सो स्टमक में जेको आहे सो स्टमक जी हाणे उहो पुछंदो आहे त जेको आहे सो स्टमक एतिरो प्रोड्यूस करे थो, वाटर केतिरो प्रोड्यूस करे थो, या स्टमक जी जेकी लाइनिंग आहे उहा केतिरी हूंदी आहे। हाणे जेको हीअ आहे स्टमक आहे, इहो तक़रीबन 3 जेको आहे सो लीटर जेको आहे सो डाइजेस्टिव जेको आहे सो जूस हर ॾींहुं जेको आहे सो प्रोड्यूस कंदो आहे, ठीकु आहे। हाणे इहो जेको गैस्ट्रिक जूस जंहिंखे डाइजेस्टिव जूस जंहिंखे पाण गैस्ट्रिक जूस चऊं था, इन जी जेकी pH आहे उहा हूंदी आहे 2 to 3। H वॾी हूंदी आहे, P नंढी हूंदो pH में, ठीकु आहे। इन जी pH हूंदी आहे उहा 2 to 3 जेको आहे सो हूंदी आहे pH, ठीकु आहे। ऐं 2 to 3 हूंदी आहे, इन में जेको आहे सो डाइजेस्टिव हिकिड़ो एंज़ाइम हूंदो आहे जंहिंखे पाण पेप्सिन चऊं था। हाणे हीउ पेप्सिन जेको आहे सो उहो अक्सर पुछंदो आहे त बाबा पेप्सिन छा हूंदो आहे। पेप्सिन जेको आहे सो प्रोटीन ऐं जेको आहे सो ॿिया जेके स्मॉलर यूनिट्स हूंदा आहिनि उन में जेको आहे सो हुनखे ब्रेक कंदो आहे, ठीकु आहे। बेसिकली जेको एसिड अटैक थींदो आहे तव्हांजे खाधे जे अंदरि, जेके बि माइक्रोब्स हूंदा आहिनि या बैक्टीरियाज़ हूंदा आहिनि, उनखे इहो डाइजेस्टिव सिस्टम में हिन में डाइजेस्टिव एंज़ाइम जेको पेप्सिन आहे उहो उनखे उन में फूड में अटैक करे उनखे मारे करे, आसान सिंधी में सम्झायां थो, पोइ जेको आहे सो पेप्सिन जेको आहे सो उनखे ब्रेक करे स्मॉलर यूनिट्स मां काॾे मोकिलींदो आहे, चाइम में मोकिलींदो आहे, ठीकु आहे। हाणे चाइम छा आहे त जॾहिं बि खाधो तव्हांजो लीव कंदो आहे स्टमक खे, त पोइ हेठां जेकी ईंदी आहे लिक्विड जेको हूंदो आहे, थिक लिक्विड हूंदो आहे, उनखे पाण चाइम चऊं था। जॾहिं बि स्टमक मां स्टमक खे खाधो लीव करे थो न, खाधो मतिलबु स्टमक जे हेठि अचे थो, त उहो हिकु लिक्विड जी शकल में हूंदो आहे, ठीकु आहे। हुन में मादो बि हूंदो आहे, मैटर बि हूंदो आहे, ऐं लिक्विड बि हूंदो आहे, ठीकु आहे, मिलियल जुलियल हूंदो आहे। तव्हां इहो सम्झी सघो था, हाणे खोले सम्झण जी ज़रूरत न आहे। त उहो जेको आहे सो काॾे वेंदो आहे, उहो उनखे पाण छा था चऊं, उनखे चाइम चइबो आहे, ठीकु आहे। हाणे चाइम मां उहो खाधो वरी काॾे वेंदो आहे, हेठो स्मॉल इंटेस्टाइन में ईंदो आहे, ठीकु आहे। हे चाइम एतिरो इम्पोर्टेंट न आहे, इन करे पाण हिनखे छॾे ॾिनो आहे। हाणे जेके MCQs निकिरंदा आहिनि उहो हिकिड़ो हे पुछंदो आहे पेप्सिन छा आहे, ही, ठीकु आहे, इहो डाइजेस्टिव एंज़ाइम आहे, ठीकु आहे। जेके वेल्स हूंदा आहिनि स्टमक जा उनखे पाण छा था चऊं, स्पिंक्टर चऊं था, ठीकु आहे। ईज़ोफेगस जी लेंथ केतिरी हूंदी आहे, इहे मतिलबु मेन इंपॉर्टेंट क्वेश्चन न कढणो आहे, छो त हिन में डेप्थ में न आहे हूंदो, ठीकु आहे। हाणे स्मॉल इंटेस्टाइन जेको आहे सो इहो लॉन्गेस्ट ऑर्गन ऑफ डाइजेस्टिव ट्रैक्ट अथव।
ठीकु आहे। त डाइजेस्टिव ट्रैक्ट जेको आहे उन लॉन्गेस्ट जेको ऑर्गन आहे उहो कहिड़ो आहे, स्मॉल इंटेस्टाइन आहे। सही आहे। हाणे स्मॉल इंटेस्टाइन जेको आहे सो फर्दर डिवाइड आहे टिनि शयुनि में, ठीकु आहे, टिनि सेक्शन्स में, ठीकु आहे। नंबर 1 स्पेलिंग ॾिसी छॾियो, मूंखे यादि न आहे डेडनियम जी, DUODENUM आहे ऐं डेडनियम, ठीकु आहे। डेडनियम में नंबर 1 में अचे थो, ॿी जेजिनियम अचे थो, ठीकु आहे। नंबर 3 ते हिन में अचे थो आइलियम। त हू पुछी सघे थो तव्हां खां त बाबा जेको आहे सो स्मॉल इंटेस्टाइन केतिरनि सेक्टर्स में या केतिरनि हिसनि में विरहायल आहे या के सेक्शन्स में विरहायल आहे, त उन में डेडनियम अचे थो, जेजिनियम अचे थो एंड आइलियम अचे थो। हाणे डेडनियम छा आहे? डेडनियम में तव्हां हिनखे ईअं सम्झो त इहो उहो शइ आहे जिथे बाल ग्लाइंडर हूंदो आहे, ठीकु आहे। जॾहिं बि खाधो इन में पुॼंदो आहे त उन बाल ग्लाइंडर मां जेको आहे सो एब्ज़ॉर्ब फैट खे जेको आहे सो उहो इन मां जेको आहे सो डेडनियम मां जेको आहे सो फैट खे छा कंदो आहे, उहो एब्ज़ॉर्ब कंदो आहे, ठीकु आहे। फैट खे एब्ज़ॉर्ब कंदो आहे, ठीकु आहे। ऐं जेको हिन में बाइल हूंदो आहे उहो बाल ग्लैंडर में ओसि ताईं रहंदो आहे जेसि ताईं उहो हेठि हिन खे मोकिले न छॾे। सही आहे। उन खां पोइ जेजिनियम ऐं आइलियम अचे थो। हाणे इहे छा हूंदा, इहे पुश कंदा आहिनि न्यूट्रन जेके लिक्विड्स हूंदा आहिनि। ऐं जेके डेडनियम जॾहिं बि उहो जेजिनियम ऐं एलियम में आइलियम में ईंदो आहे त उन में इलाही जेको आहे सो माइक्रोस्कोपिक हूंदा आहिनि, हेयर लाइक स्ट्रक्चर इन जे अंदरि आहे, ठीकु आहे। इन जे अंदरि जेको आहे सो विली हूंदा आहिनि। सही आहे। त इहो छा थो करे, पोइ उन में जेके बि अमाइनो एसिड्स आहिनि, शुगर आहिनि, फैटी एसिड्स आहिनि, ग्लाइसरोल आहे, ठीकु आहे, उनखे इहो एब्ज़ॉर्ब करे थो, ठीकु आहे। त अमाइनो एसिड, शुगर, फैटी एसिड इहे किथे थींदा आहिनि, एब्ज़ॉर्ब थींदा आहिनि, इहे जेजिनियम ऐं आइलियम में थींदा आहिनि। सही आहे। उन खां पोइ जेको आहे सो इन में जेकी विली हूंदी आहे उहा छा कंदी आहे, उहा हमेशह मूवमेंट में रहंदी आहे, ठीकु आहे। प्लस्टिंग कंदी आहे, लेंथिंग कंदी आहे, शॉर्टिंग कंदी आहे, ठीकु आहे। उनखे घटि कंदी आहे, वधाईंदी आहे, उनखे नैरो कंदी आहे या वाइडर कंदी आहे, ठीकु आहे। ऐं एब्ज़ॉर्ब कंदी आहे हर पार्टिकल खे, जेको बि उनजे अंदरि न्यूट्रेंट हूंदो आहे, जेकी बि कम वारी शइ हूंदी आहे उनखे उहो छा कंदी आहे, एब्ज़ॉर्ब कंदी आहे, ठीकु आहे। हाणे उन खां पोइ अचे थो लार्ज इंटेस्टाइन। हाणे लार्ज इंटेस्टाइन हाँ, लार्ज इंटेस्टाइन छा आहे त जॾहिं बि स्मॉल इंटेस्टाइन में खाधो हज़म थी वेंदो आहे, खाधे जो प्रोसेस कंप्लीट थींदो आहे, त पोइ छा थींदो आहे, उहो लार्ज इंटेस्टाइन में ईंदो आहे। जेको बि वाटरी रिज़्यूड हूंदो आहे, ठीकु आहे न, या जेको बि डाइजेस्टेबल फूड हूंदो आहे, ठीकु आहे, या उनजे अंदरि जेको बि डाइजेस्टिव जूसिस रिमेन हूंदी आहे जेकी अनएब्ज़ॉर्ब्ड आहे, उहा पोइ अची करे एब्ज़ॉर्ब थींदी आहे छा में, लार्ज इंटेस्टाइन में, ठीकु आहे। हाणे लार्ज इंटेस्टाइन जो जेको आहे सो मुख़्तलिफ़ फंक्शन्स आहिनि। इहो एब्ज़ॉर्ब करे थो वाटर खे, ठीकु आहे, पाणी खे जेको बि स्मॉल इंटेस्टाइन मां बची अचे थो खाधो, हुनजे अंदरि अञा बि जेकॾहिं जेकी शइ बचियल आहे उनखे जेको आहे सो उहो एब्ज़ॉर्ब करे थो। उन में नंबर 1 ते अचे थो जेको आहे सो एब्ज़ॉर्ब करे थो वाटर खे। हाणे वाटर केतिरो एब्ज़ॉर्ब कंदो आहे, इहो अबाउट 6 लीटर, इहो MCQ ईंदो आहे। त बाबा डेली जेको आहे सो केतिरो एब्ज़ॉर्ब करे थो, उहो 1.6 गैलन्स या 6 लीटर्स, उहो तव्हांजी मर्ज़ी आहे जेको लिखो। सही आहे। इन खां पोइ जेको आहे सो जेको बि वेस्ट मटीरियल हूंदो आहे, जंहिंमें अनडाइजेस्टेबल जेको फूड हूंदो आहे, उहो इन में छा थींदो आहे त या जेके बि डाइजेस्टिव जूसिस हूंदा आहिनि या जेके बि बैक्टीरिया या बची वेंदा आहिनि, उहो उनखे म्यूकस ते वञी करे उते कंट्रोल कंदो आहे। म्यूकस हिकिड़ो ऑर्गन आहे अंदरि, ठीकु आहे। उहो ओसि ताईं उन में रहंदो आहे जॾहिं पाण खे नेचुरल कॉल न ईंदी आहे ऐं पाण वञी करे वॉशरूम में उनखे ख़ारिज न कंदा आहियूं, ठीकु आहे। उन वेस्ट खे कढंदा न आहियूं जेसि ताईं, ओसि ताईं उहा उते ई रहंदी आहे, ठीकु आहे। ऐं उहो छाजे थ्रू निकिरी वेंदी आहे, उहा एनस जे थ्रू निकिरी वेंदी आहे। हाणे हीउ थोरो इन करे कॉम्प्लिकेटेड जेको आहे सो टॉपिक आहे, त हीअ हिनखे लेंथ में या हिनखे गहराई में वञी करे सम्झण जी ज़रूरत न आहे वन पेपर जे लाइ, ठीकु आहे। हिन में तव्हां इहा शइ यादि रखी छॾियो त बाबा एलिमेंट्री कैनाल आहे, जेके पाण डाइजेस्टिव ट्रैक चऊं था, मतिलबु सिरिश्तो कीअं थो खाधो डाइजेस्ट थिए, ठीकु आहे। नंबर 1 ते अचे थी ओरल कैविटी। इन में मेन शइ कहिड़ी आहे, इन जे अंदरि इहा जॾहिं पाण वात में खाधो विझूं था त हिकु सिलेवरी ग्लैंड जेका आहे सो उहे सिलाइवा प्रोड्यूस कंदा। सिलाइवा जो कमु कहिड़ो आहे, उहो पाणियाठ आणींदो आहे, ठीकु आहे, आलो कंदो आहे खाधे खे। रुखो खाधो त हेठि पाण नथा ॾेई सघूं न, सैलो करे सघूं, त उनजे करे उन में
उहो पाणियाठ आणींदो आहे। ऐं जेको पाण खाधो वाधो चॿायूं था इनखे मेस्टिकेशन चइबो आहे, मैकेनिकल डाइजेशन। ॿिनि क़िस्म जी डाइजेशन हूंदी आहे, केमिकल डाइजेशन ऐं मैकेनिकल डाइजेशन, ठीकु आहे। ऐं इन में जेको सलाइवा जे अंदरि जेको एंजाइम हूंदो आहे उन पाण छा था चऊं, एमालाइज़, ठीकु आहे। इहो छा थो करे, कार्बोहाइड्रेट्स खे जेको आहे फूड में जेको आहे उनखे ब्रेक डाउन कंदो आहे। एमालाइज़ जो फंक्शन यादि रखी छॾियो त बाबा जेको कार्बोहाइड्रेट्स फूड में उनखे ब्रेक डाउन कंदो आहे, ठीकु आहे। उन खां पोइ उन मां जॾहिं खाधो थी थो वञे सही त वरी हेठि अचे थो ईज़ोफेगस में, ठीकु आहे। ईज़ोफेगस जी लेंथ घणी आहे, 25 सेंटीमीटर या 10 इंचिस तव्हां चई सघो था, ठीकु आहे। ईज़ोफेगस खां पोइ काॾे थो अचे, स्टमक में अचे थो। स्टमक में जेके वेल्स हूंदा आहिनि उनखे छा चइबो आहे, स्पिंक्टर चइबो आहे उनखे, ठीकु आहे। उन में जेको आहे सो गैस्ट्रिक जूसिस ठहनि था, उहे केतिरो ठहे थो, उनजी pH केतिरी आहे, 2 to 3 आहे, ठीकु आहे। ऐं इन में ई जेको आहे सो डाइजेस्टिव एंजाइम हूंदा आहे जंहिंखे पाण पेप्सिन चऊं था। उहो पुछंदो आहे तव्हां खां त बाबा डाइजेस्टिव एंजाइम जो नालो छा आहे, हुते तव्हांखे 4 मुख़्तलिफ़ ऑप्शन ईंदो, उहो कहिड़ो आहे, पेप्सिन आहे, ठीकु आहे। उन खां पोइ चैम ईंदो आहे, चैम खां जेको आहे सो स्मॉल इंटेस्टाइन में हूंदी आहे, उहो इहो वरी पुछंदो आहे त डेडनियम ऐं जेजिनियम ऐं आइलियम स्मॉल इंटेस्टाइन जो हिसो आहिनि या लार्ज इंटेस्टाइन जो हिसो आहिनि, त इहे तव्हांखे यादि हुजणु घुरिजे त इहे स्मॉल इंटेस्टाइन जो हिसो आहिनि, सही आहे। उन खां पोइ जेको आहे सो डेडनियम, जेजिनियम, आइलियम जो मां तव्हांखे ॿुधायां सिस्टम। उन खां पोइ अचे थो लार्ज इंटेस्टाइन। लार्ज इंटेस्टाइन जा इलाही फंक्शन हूंदा आहिनि। जॾहिं बि स्मॉल इंटेस्टाइन मां खाधो लार्ज इंटेस्टाइन में ईंदो आहे त उन मां जेकी बि पाणियाठ बचियल आहे या अनडाइजेस्टेबल फूड जेको बि आहे उहो उनखे एब्ज़ॉर्ब कंदो आहे, पाणी खे एब्ज़ॉर्ब कंदो आहे, ठीकु आहे। ऐं पाणी केतिरो करे थो, उहो 6 लीटर या 1.6 गैलन्स करे थो। उन खां पोइ वञी करे म्यूकस वटि स्टोर थी वेंदो आहे खाधो, जेको बि जेको आहे सो बाक़ियात हूंदी आहे खाधे जी, ठीकु आहे, जेको डाइजेस्टेबल थियलु हूंदो आहे, ठीकु आहे। पोइ जॾहिं बि तव्हांखे नेचर कॉल ईंदी आहे, तव्हां वॉशरूम में वञी करे पाण इंसानु जेको आहे सो उनखे, इन में शर्म जी ॻाल्हि न आहे, उहो वञी करे उनखे ख़ारिश करे थो, ठीकु आहे, पंहिंजे एनस जे थ्रू। इंशाल्लाह सुभाणे नए टॉपिक सां मिलूं था। अल्लाह हाफ़िज़।